अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तांजो पंहिंजो एक्सपर्ट। अस्सलाम वालेकुम गाइस। हाणे तक़रीबन रात जा 2 थियनि पिया। हींअर त असां पंहिंजी दुकान ते वेठा आहियूं। तक़रीबन सुबुह 7 बजे असांजी ड्यूटी जो टाइम ख़तमु थींदो ऐं तव्हांखे सुभाणे इंशाअल्लाह अॻियां रेडी शॉप पे आया हुआ मेरे कज़न नंदी शॉप पे ये ते मैं मोटरसाइकिल ते आया हूँ सी लगो गाड़ा दो इन्हें दोस्तों सुबह जा तक़रीबन 7:30 थी चुका आहिनि। 2 बजे जी बि तव्हांखे क्लिप ॾेखारियूं ऐं हुन खां पोइ सुबुह जा हाणे 7 साढा 7 थियनि था त हाणे कुझु देरि में मुंहिंजी मोकल थियण वारी आहे। तव्हां छुटी थींदी आफ्टर ऑल पोइ वरी हुन खां पोइ वरी हलंदा हली कॉलेज तव्हां फाइनली गाइस हाणे हलंदा घर त हुन खां पोइ कॉलेज हलंदासीं। मुंहिंजी दुकानदार थी अची त दोस्तों हाणे हलंदा कॉलेज। तव्हां कॉलेज वठी था दोस्तनि सां मिलंदासीं करे। हाणे दोस्त अची वियो आहे मूंखे ड्रॉप करणु मार्टन चौक तां कॉलेज। दोस्त असांजो अकरम थोरो कढा असां बाइक हलाए थो कॉलेज हली करे तव्हांखे दोस्त सां मिलायूं। असां पुॼा हाणे पंहिंजे कॉलेज में। हलो दोस्तनि सां तव्हांखे मिलायूं था। हीअ असांजो अकरम दोस्त जेको असांखे ड्रॉप करे मार्टन चौक तां खणी आयो। अस्सलाम वालेकुम। हिन फिर छलाटा किना हितां कीअं सलाम कंदा तव्हांखे? हाणे असांजो दोस्त फाज़िल साम्हूं अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। असांजो ख़ासि माण्हू फाज़िल साम्हूं असांजे कॉलेज जो। अस्सलाम वालेकुम साथी चाला ये असांजो बहितरीन पीएम ये असांजो भाउ एक्सपर्ट साईं रज़ाक खे फॉलो कयो महिरबानी करे। ये असांजे स्कूल जो फर्श तमामु घणी स्ट्रगलिंग खां पोइ ये असां ठहिरायो आहे। असां DC ऑफिस में ख़त लिखी लेटर ॾिनो त असांखे ग्राउंड ठाराए ॾियो असां क्रिकेट खेॾूं। कुछ व्यू है क्लास है। अस्सलाम वालेकुम भाऊ। है सही क्लास है। तकरीबन दोस्त बाहर आने गर्ल्स में छुट्टी है क्लास में। कोई दोस्त था जिगरी दोस्त था यार जेके असां यार क्लास छॾे करे आया हूँ बैट बॉल खेॾण जे लाइ। कुछ मज़ो भी न हुयो क्लास में, असांखे न पियो अचे मज़ो, छो त
क्रिकेट जो मूड हुयो कुछ दोस्त सां गॾु आया आहिनि हीअ त असांजो एक्सपर्ट पाण वेठो आहे जेको क्रिकेट जो माहिर बहितरीन बैटर जेको तक़रीबन 6 बॉलनि में हिकिड़ो छक्को कोन हणंदो आहे हीअ पाण साईं ॾिसूं था अॻियां हली त 6 बॉलनि में हिकिड़ो एक्सपर्ट साईं तव्हां बेइज़ती था कयो असांजो दोस्त मीरा बख्श जेको बॉलिंग में बहितरीन बॉलर आहे जेको तक़रीबन 7 बॉलनि ते रुके छक्का ई हणाईंदो आहे हिकिड़ो बि ख़ाली बॉल न वेंदो आहे हीअ फ़हीम किरियो साहब अस्सलाम वालेकुम जेको CI में सफ़ा बहितरीन अस्सलाम वालेकुम यार तव्हां प्यार दोस्त यावर काबूरो अॼु असां पंहिंजी क्लास बंक करणी हिते क्रिकेट खेॾण आया आहियूं एक्सपर्ट साईं 10 रुपया था ॾियो फाइनली गाइस असांजी मैच ख़तम थी चुकी आहे हाणे हलंदासीं पंहिंजे कॉलेज ओए घणा बॉल पिया खपनि घणा 6 बॉल में टेके बाबा स्कोर 6 बॉल में 6 बॉल टे स्कोर तो चैलेंज आहे ॿिन्ही टीमुनि जो 6 बॉल 3 स्कोर था खपनि ॾिसूं था केरु थो खटे हे ओ फादर बॉलिंग हलाइण वारो जेको ओ जेको हथ पियो खणंदव इन जी त मैच असांजी सॼी हाराई आहे पैर नारी वाह पंच बाल 4 वारी 5 बॉल 3 स्कोर ओनली 6 अकरम है ना अकरम है यार मैन ऑफ द मैच अकरम कैप्टन इज द खटे आऊं कैप्टन इज द उनजो मुंह ॾेखारीं बाबा फील्डिंग करे फाइनली गाइस असांजी मैच थी आहे ख़तम हाणे हलूं था पंहिंजे कॉलेज ही कुछ दोस्त जे हिन गंज चका हिन गंज मैच असांजी हाराई बॉलिंग एडी कराई 83 स्कोर मुंह ही ठाहियो ऐं मुंह ही ॾिनो ऐं हिन हाराई बि नहीं मैच करो मुंडा ठाडनो ही मु आतो वॾो फाड़ो मारियो ही तव्हांजो वॾो लालची आहे एक्सपर्ट साईं नालो बाकी चार्जर फाइनली गाइस असांजी छुट्टी थी वई आहे कॉलेज जी हाणे हलूं था घर इंशाल्लाह हिन व्लॉग जी असां एंडिंग हिते ई था कयूं ऐं छुट्टी थी असांजे कॉलेज जी हाणे हलूं था घर